नवाज़ न्यूज़ में भलीकार आया संझा सैयद आया बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ास ख़बरुनि ते। सिंध में उस्तादनि जी भर्तियुनि लाइ हर सब्जेक्ट में 45% मार्कूं खणण वारो शर्त ख़त्म। औरत उम्मीदवारनि जूं पासिंग मार्कूं 55 मां घटाए 50% कयूं वयूं। माज़ूरनि लाइ पासिंग मार्कूं 55 मां घटाए 33% ऐं अक़लियती उम्मीदवारनि लाइ बि पासिंग मार्कूं 55 मां घटाए 50% कयूं वयूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त PhD जूं जायूं 14,000 मां वधाए 17,000 कयूं आहिनि। फ़ौरियत जी घटि में घटि पघार 25,000 रुपया मुक़ररु कई आहे। 25,000 खां घटि पघार ॾींदड़ इदारनि ख़िलाफ़ क़दम खंयो वेंदो। मुल्क में ॾींहों ॾींहुं महांगाई वधंदी पई वञे पर मुलाज़िमनि जी आमदनी में वाध नाहे थी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि सूबाई काबीना जो इजलास काबीना रूल्स में तरमीम मंजूर कंदे हेल्थ मैनेजमेंट कैडर की मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर पारां समूरनि वज़ीरनि खे पंहिंजा तरक़ियाती मनसूबा जल्द मुकमिल कराइण जी हिदायत। काबीना 433 ॾाई 25 एकड़ एराज़ी CMS खे ॾियण जी मंजूरी ॾेई छॾी। ज़मीन ते पाकिस्तान नेवल कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी स्कीम ठहंदी। सिंध हुकूमत में एक वाइस चांसलर लगाइण जी भी सलाहियत नाहे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाब शाह के वाइस चांसलर की मुक़ररी बाबत फैसले ते अमल दरामद केस की ॿुधणी। अदालत 2 महीननि अंदर यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर मुक़रर करण जो हुक्म ॾी चयो आहे त अदालती हुक्म ते अमल न करण की सूरत में सख्त कार्रवाई थींदी। सुप्रीम कोर्ट जो कम बाद कमेटी नवा रूल्स नथी ठाहे सघे। अमेरिका के नाज़िमुल उमूर के भी खबर है तो नून और शीन अलग अलग आहिनि। उन करे उन्हनि सां धार धार मुलाक़ात कई। हुकूमत और फौज विच में के भी इख्तिलाफ़ न आहिनि। इमरान खान 5 साल पूरा कंदो। PDM वारा एहतजाज के चूंडुनि ताईं खणी वेंदा। इलेक्शन में नई सिबबंदी थींदी। खुशी है तो PDM मुंहिंजे शहर में एहतजाज कर रही है। PDM वारा कानून खे हथ में खणंदा तो कानून उन्हनि खिलाफ़ कार्रवाई कंदो। PDM वारनि कानून हथ में न खयो तो उन्हनि खे एहतजाज जी इजाज़त है। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया से ॻाल्हियूं। मुल्क में कोरोना वायरस विखे 12 मरीज फौत। हयाती विञाइणनि जो अंग 28,314 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 554 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 1.31% रही। मेहरान यूनिवर्सिटी जामशोर में इंतजामी उहदनि ते उस्तादनि जी मुक़ररी और OPS वारी दरख्वास्त ते सिंध हाई कोर्ट हैदराबाद में ॿुधणी। अदालत यूनिवर्सिटी के फोकल पर्सन के सुभाणे ज़ाती हैसियत में तलब कर वरितो। दरख्वास्त गुज़ार मूजिब मेहरान यूनिवर्सिटी के इंतजामी उहदनि ते उस्तादनि के इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। न्यू सईदाबाद भरसा ॻोठ पहाड़ खान जमाली में बकर जमाली पोस्ट जी इंचार्ज SI मोहम्मद रहीम दाहिरी के ॻोठाणनि जे सख़्त मारकुट। ॻोठाणनि SI के तशद्दुद करण खां पोइ रस्म सां ॿधी छॾियो। टंडोलायार में गरीब शाख जा आबादगार पानी की खोट खिलाफ रोडन ते निकिरी आया। चंबड़ रोड से झाड़ा वाटर वट आबादगारनि टायर के बाहि ॾेई रोड ब्लॉक कर छॾियो। आबादगारनि जो चवणु आहे त हिसे जो पानी मिलण ताईं एहतजाज जारी रहंदो। This had